इब्राहिम मुंशी जो शुमार सिंध के अवामी शायरनि में थिए थो। इब्राहिम मुंशी के सिंध के ॿियनि शायरनि में इन करे भी वधिक फ़ोक़ियत ऐं अहमियत हासिल है जो हिन जी शायरी में मुज़ाहिमती पहलू सभिनी खां वधीक आहे। मुंशी जी शायरी में हारियन, पोरतन, शागिर्दन, मारूड़न ऐं जहांगीरन सां थींदड़ ज़ुल्म ऐं ज़ियातियन के अहिड़े नमूने मुंशी पेश कयो आहे जो हर शेर पढ़ंदड़ तोड़े ॿुधंदड़ उन शायरी के पंहिंजनि दर्दन जी अक्कासी समझे थो। मुंशी साहब मरहूम जी शख्सियत एक पासे घण पासे शख्सियत त वरी संदसि शायरी सिंध जे सरमोड़ शायरनि खां बि मथां उहा इन करे त हुन सभिनी सिंफ़ुनि ते पंहिंजी शायरी कई। बैत बि चया, काफ़ी बि चयूं, गज़ल बि चया, पर घणो करे संदसि जेका शायरी उहा इनकलाबी शायरी हुई जंहिं इनकलाब जे मोड़ ते बि स्टेज तां पंहिंजे सुरीले आवाज़ सां जॾहिं पंहिंजी शायरी पढ़ंदो हो त नंढो थोरो वॾो वजद में अची वेंदो ऐं संदसि शायरी हिकु सुपर सालार वांगुरु हर मोर्चे ते रहनुमाई कंदी हुई। उन करे चई सघिजे थो त मुंशी साहब जी शायरी सिंध धरती, सिंध जे माण्हुनि, सिंध जे ग़रीब पेर रोगाड़नि जो तर्जुमान हुई। न सिर्फ़ु हिकिड़ो इनकलाबी शाइर हो पर उनसां गॾो गॾु गायक भी हो ऐं गायक सां गॾो गॾु हिकु सियासतदान भी हो। इब्राहिम मुंशी असांजे सिंध में जेके नौजवान आहिनि हुननि में जेको जज़्बो उभारण जे लाइ जेका उनजी शायरी आहे ऐं चवां थो उनखां सुठी शायरी को कंहिं बि न कई आहे। 5 दर्जा पास इब्राहिम मुंशी जी शायरी में रुगो मुज़ाहिमत न पर ज़िंदगी के समूरन पहलुअनि ऐं शायरी के समूरन उसूलन के चिटे नमूने सां चिटियो वियो आहे। रोमानवी, इश्किया, मजाजी तोड़े धरती ऐं धरती धणियन सां थींदड़ ज़ुल्मन ऐं ज़ियातियन जे हर एक पहलू के ॾिसी, पढ़ी ऐं समझी सघिजे थो। डटे मियाणी मीरापुर में मुंशी मां खुद पाण मातुम के जो वाली मुंहिंजी रूपा मंजर हान केटी खां कशमोर अलाला केटी खां कशमोर वजे मुंह नगरी नगरी नाद दूधे दाहिर जो औलाद दूधे दाहिर जो औलाद। जनहान सुमरो जड़े मजहबी गोठ में जन्म वठंदड़ इब्राहिम मुंशी के पंहिंजी क़ौमी सोच सबब एक तरफ़ वक्त जे वॾनि जागीरदारनि, वॾेरनि ऐं सरमाएदारनि सां टक्कर खाइणी पई त ॿी तरफ़ जनहान सुमरो जे मुल्लनि जी बि सख़्त मुखालफ़त के मुंहुं ॾियणो पियो। इहो ई सबबु आहे जो 1 यूनिट जी तहरीक वठी ज़ियाई मार्शल लॉ ऐं MRD जी तहरीकनि दौरान हिन खे 4 भेरा जेलनि में पिणु वञणो पियो पर हिन अरॾे इंसान कॾहिं बि उसूलनि ते सौदेबाज़ी न कई।